ये सुबह सीएम के भरायो ठीक है सर वोट ठीक है सर ये बाबा नाला नोट कर जे कम तो है ठीक है अस्सलामुअलैकुम नाज़रीन, दादू न्यूज़ इशू में भलीकार माया राजा अल्ताफ अब्बासी तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदाणूं त सिविल जज इंचार्ज अली शाह सब्जी मार्केट जो उल्टो दौरो कयो आहे। तव्हांखे हिते ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त कंज्यूमर कोर्ट जे सिविल जज इंचार्ज अली शाह मार्केट जो दौरो कयो। हद अखली हुजण ऐं रेड लिस्ट ते अमल न कंदड़ दुकानदारनि रेड़े वारनि ते ₹1000 लंड लॻायो वियो आहे। तव्हांखे हिते ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त कंज्यूमर कोर्ट जे सिविल जज इंचार्ज अली शाह मार्केट जो दौरो कयो आहे। सब्जी विकिरो कंदड़ रेड़े वारनि शिकायतूं कयूं त पुराणी सब्जी मंडी खाली पियल आहे, उते बाअसर माण्हू कब्ज़ा करे छॾिया आहिनि। असांखे ओॾां मुंतक़िल कयो वञे त जीअं असीं पंहिंजी रोज़ी करे सघूं। इन में सिविल जज जेको आहे पुराणी सब्जी मंडी जो दौरो करे उते कब्ज़ो कंदड़नि जो नोटिस वरितो आहे। तव्हांखे हिते ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त पुराणी सब्जी मंडी में कब्ज़े कंदड़नि ख़िलाफ़ सिविल जज पारां नोटिस वरितो वियो आहे। अॻूणो इंचार्ज इफ्तिखार जमाली ऐं ॿियनि खे नोटिस पिणु जारी करण जा हुकुम जारी कया आहिनि। तव्हांखे हिते ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त सिविल जज पारां पुराणी सब्जी मंडी में कब्ज़ो कंदड़ सिया इंचार्ज इफ्तिखार जमाली ऐं ॿियनि खे नोटिस जारी करण जा हुकुम जारी कया आहिनि। इन हवाले सां हिन महिल असां सां गॾु लाइन ते मौजूदु आहे असांजो रिपोर्टर न्याज़ चांडे, हुन खां पुछंदासीं त इन हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि। जी न्याज़, असांखे आगाह कजो। जी बिल्कुल राजा अल्ताफ, दादू जे कंज्यूमर कोर्ट जे सिविल जज जुडिशियल मैजिस्ट्रेट इम्तियाज़ अली शाह अॼु ओचितो मुख्यकार ऐं असिस्टेंट कमिश्नर सां गॾिजी दादू जे मार्केटनि जो दौरो कयो आहे, जंहिंमें न्यू चौक ते रेड़े जी मार्केट जेका आहे सब्जी विकिरो कंदड़नि जी उते दौरो कयो आहे। उन्हनि खे रोड ते बीहण जे लाइ ॾंडा हयां त जिते रेड़े वारनि इहो एहतिजाज कंदे सिविल जज खे आॾो दायो त साईं असां ग़रीब पहुचत आहियूं ऐं हिते बि मज़दूरी करे ऐं हिनखे पेट गुज़र कंदा आहियूं पंहिंजे घर जो, ऐं हिते जेका पुराणी सब्जी मंडी आहे उहा हितां चेंज करे ऐं नई सब्जी मंडी में दुकानदार होॾां शिफ्ट थी विया आहिनि, पर हिते उहा खाली हुजण जे बावजूदि इंतिज़ामिया असांखे हुते जॻह नथी वठाए ॾिए ऐं उते बाअसर जेके दुरियूं आहिनि उन्हनि कब्ज़ो करे वरितो आहे। जंहिंते सिविल जज दादू जेको आहे उहो पुराणी सब्जी मंडी जो दौरो कयो ऐं पुराणी सब्जी मंडी जे दौरे दौरान उते जेको कब्ज़ो हुयो बाअसरनि जो, जंहिंमें अॻूणो इंचार्ज इफ्तिखार जमाली आहे, उन बंगलो ठहियलु हुयो, उन बंगले जे अॻियां गाॾी जे लाइ पार्किंग कयल हुई, उनजो नोटिस वरितो ऐं CMO म्यूनिसिपल कमेटी खे सुभाणे अदालत में तलब करे वरितो आहे। ऐं उन सां गॾु सिविल जज जो इहो बि हुकुम जारी कया त इफ्तिखार जमाली खे नोटिस जारी कया वञनि त उन कब्ज़ो कीअं कयो आहे उन बाबति मुकमल रिपोर्ट ॾिनी वञे। उन सां गॾु सख़्तु कावड़ जो इज़हार कंदे सिविल जज SSP दादू खां पिणु पुछाड़ो करण लाइ लेटर जारी कंदे हुकुम जारी कया आहिनि त इन खां पुछाड़ो कयो वञे त SHO ऐं जेको CI इंचार्ज आहे उन सरकारी प्रॉपर्टी ते कीअं कब्ज़ो कयो आहे ऐं हिते जेके रेड़े वारा आहिनि पोइ त उन्हनि खे फौरी तौर ते हेॾां शिफ्ट कयो वञे। उन हवाले सां हिन CMO म्यूनिसिपल कमेटी खे पिणु सुभाणे तलब करे वरितो आहे ऐं कब्ज़े जो नोटिस वठंदे सख़्तु कावड़ जो इज़हार कयो आहे। जी वॾी महिरबानी न्याज़, असांखे आगाह कयो। नाज़रीन, तव्हांखे हिते ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त CI इंचार्ज ऐं ॿियनि तरफ़ां जेको पुराणी सब्जी मंडी में थियल कब्ज़ो आहे उनजो सिविल जज जेको आहे नोटिस वरितो आहे ऐं सुभाणे CMO दादू ऐं SSP खे पिणु नोटिस जारी करे उन्हनि खे तलब कयो आहे।